मेरी तो करनी निभने की है नहीं भगवन, अब जैसे भी निभाना है तुम ही को निभाना है। चो जय श्री कृष्ण। संत चवंता सदा संग कयो, संग थो तारे संग थो बोड़े। संग उन्हनि जो कयो जंहिंजे अंदरि हरि जो नाम आ, प्रभु जी भक्ति आ। उन्हनि जो संग न कयो जेके भगवान खां दूर आहिनि, भले पोइ तव्हांखे धन जो केतिरो बि लाभ थींदो हुजे। व्यवहार कयो, उथण वेहण अलॻि ॻाल्हि आहे, पर दिल उन्हनि खे ॾियो जंहिंजी दिल दिलदार सां जुड़ियल आहे। रंग उन खे ई लॻंदो। माण्हू कोयलनि जो बि अगरि संग कंदो आहे त कालिख लॻी वेंदी आहे, लेकिन कोई सत्संग संत सतगुरनि जो भगतनि जो संग कंदो त उहो खाली खाली कीअं रहिजी वेंदो, उहो अछूतो कीअं रहिजी वेंदो। हमेशा पाण खां वॾनि जो संग करणु खपे। चओ जय श्री कृष्ण। वॾा यानी उमिरि में वॾा, ॾिसो जेके नंढा आहिनि वॾनि जी उमिरि सां संग कंदा आहिनि त उन्हनि खे गुण ईंदा आहिनि, वॾनि जो अनुभव ईंदो आहे। वॾा बुजुर्ग आहिनि, उन्हनि दुनिया ॾिठी आहे, उन्हनि खे पतो आहे, ॾिसी चुका आहिनि कि संसार में कहिड़ो सुख आहे, जंहिं सुख जे पोयां असां डुकी रहिया आहियूं, उन्हनि खे उहो अनुभव आहे। त जेके वॾा आहिनि सत्संग भजन जे तरफ़ भक्तीअ जे तरफ़ उमिरि में, उन्हनि जो आदर कयो, सत्कार कयो। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वरन जो अनुभव थींदो आहे। तव्हां बचपन में हिकिड़ी घटना ॿुधी हूंदी, हिकिड़े जंगल में आग लॻी वई जंगल में आग, चारों तरफ मची वई, भागम भाग, सब डुकण लगा, सब भजण लगा, सब उतो आसपास जेके माण्हू वेठा हा वन में सब भजिया, ॿ माण्हू केवल बचल। केर केर? हिकिड़ो जेके अखियूं कोन हुयूं, नेत्रहीन हो। ॿियो उहो जंहिंजे पेरनि में शक्ति न हुई, लंगड़ो हो, जंहिंजे पेरनि में बल न हुयो। उहे ॿई बचियल आहे। कीअं भजन? अंधो भजे त आग में काथे फासे, लंगड़े खे पेर ई कोन्हनि, भजे कीअं? चओ जय श्री कृष्ण। हाणे जेको कमज़ोर पेरनि वारो हो, उन अंधे खे चयो, ॿुध भाई, हिन महिल असांजी जान संकट में आहे, लेकिन तूं अगरि मुंहिंजो अनुभव खणंदे, अगरि मांजे वचन ते हलंदे त ॿिन्ही जी जान बची वेंदी, मुंहिंजी बि तुंहिंजी बि। तॾहिं उन सूरदास चयो, नेत्रहीन चयो त ॿुधायो कहिड़ो उपाय आहे? उन चयईं, हिकु कमु कर, तूं मूंखे पंहिंजे कंधे ते विहार, तूं मूंखे पंहिंजे कंधे ते विहार, मां तोखे रस्तो ॿुधाईंदुमि आग खां बचण जो। जीअं जीअं मां चवंदुमि ठीकु, उन ई तरफ़ तूं हलंदो हल, तूं बि बची वेंदे, मां बि बची वेंदुमि। पेर हुजनि तुंहिंजा, अखियूं हुजनि मुंहिंजियूं। मूंखे पेर कोन्हनि, तोखे अखियूं कोन्हनि, ॿई अगरि एकता कंदासीं त ॿई जुड़ी वेंदासीं। उन जो चवणु मञियो ऐं कथा चए थी त ॿिन्ही जी जान बची वई। जेको लंगड़ो हो उहो अंधे जे कंधे ते वेठो, उन रस्तो ॿुधायो, इन रस्ते ते हल, तुरंत आग खां पार निकिरी आ। चओ जय श्री कृष्ण। इहा कहानी त असां बचपन में ॿुधियुसीं, लेकिन ज्ञान हाणे उहो सम्झ में थो अचे। संतन ॿुधायो, ध्यान ॾियो भाई, लंगड़ो केर, अंधो केर? अंधो केर आहे? जंहिंखे पेरनि रूपी जोश त आहे, पर ज्ञान रूपी होश कोन्हे, अखियुनि रूपी नज़र कोन्हे, उहा जवानी आहे। चवंदा आहिनि न, जवानीअ में जोश हूंदो आहे पर होश न हूंदो आहे। ऐं वृद्ध जेके आहिनि, बुजुर्ग आहिनि, उन्हनि में बल कोन्हे, ऊर्जा कोन्हे, लेकिन अनुभव आहे, ज्ञान रूपी अखियूं आहिनि। त पेर हुजनि जवान जा ऐं नेत्र हुजनि बुजुर्ग जा, अखियूं हुजनि वॾनि जूं
ज्ञान हुजे वडन जो, बल हुजे नंढन जो, बई अगर मिली वजन तो संसार जी अशांति दुख कष्टन को सब पार पैजी वेंदा, उन्हनि खे किनारो मिली वेंदो। जाते बुजुर्गन जो वडन जो संतन जो सम्मान होंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। असां ॿाहिरि सत्संग कंदा आहियूं न, जाते बि त हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदा आहियूं। हाणे बि दिल्लीअ में इंदौर में सत्संग कयोसीं त हिकु ॻाल्हि चईसीं, भाई संसार में हिकु माण्हू ॿुधायो कि जंहिं भॻवान खे पातो हुजे ऐं संतनि जो संग न कयो हुजे। ॿियो वरी संसार में हिकु माण्हू अहिड़ो ॾेखारियो जंहिं संतनि जो संग न कयो हुजे ऐं भॻवान खे पायो हुजे। ॿुधायो केॾी वॾी ॻाल्हि आहे ऐं केॾी सरल ॻाल्हि आहे, ॿार बि सम्झी वञनि इन में कठिन कहिड़ी ॻाल्हि आहे। यानी बिना संतन जे संग जे उधार कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। इंदौर में भी कीर्तन थियो। अरे तव्हां अची वियो छा इंदौर मां? तव्हां त उते बि कीर्तन ॿुधो पिया? हाँ, इंदौर में भी भाई कीर्तन ॿुधनि पिया। त कॾहिं आयो? ठीक ठीक, बढ़िया, प्रभु जी कृपा दया दया। चओ जय श्री कृष्ण। अनुभव हूंदो आहे साध संगत जी। वॾनि जो आदर कयो, वॾनि खे उथी करे चरण स्पर्श कयो। पंहिंजे बुजुर्गनि जा, चाहे तव्हांजे परिवार जा न आहिनि, कोई बि बुजुर्ग मिले तो चरणनि ते हथ रखो, गोॾनि ते हथ न रखो, न त वॾा थींदो त गोॾनि में सूर थींदो। चरणनि ते स्पर्श कयो। ख़बर अथव असांजो शरीर विज्ञान छा थो चए? जीअं असां कंहिं बुजुर्ग खे, गुरुजन खे, वॾनि खे, आचार्य खे, पिता खे, दादा खे, वॾनि खे ॾिसंदा आहियूं त असांजा प्राण मथे हलींदा आहिनि, तुरंत प्राण मथे ईंदा आहिनि। इहा हिकिड़ी शारीरिक क्रिया आहे। वरी असां जॾहिं झुकंदा आहियूं, उन्हनि खे स्पर्श कंदा आहियूं त प्राण बराबरि थी वेंदा आहिनि, पंहिंजे गतीअ में हलण लॻंदा आहिनि। इहो प्रकृतिअ जो नियम आहे। वॾनि खे प्रणाम करण सां उमिरि वधंदी आहे। वॾनि खे प्रणाम करण सां जीवन में यश मिलंदो आहे, सम्मान मिलंदो आहे। वॾनि खे प्रणाम करण सां बल में, शक्तिअ में वृद्धि थींदी आहे। ऐं वॾनि खे प्रणाम करण सां जेकी समृद्धि न लिखियल हूंदी आहे उहा बि मिली वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। इहे चार शयूं वधंदियूं आहिनि। इन करे नित्य वॾनि खे प्रणाम करणु खपे। वॾनि जो अनुभव हूंदो आहे। हिकिड़े हंधि शादी थी त उन कन्या पक्ष वारनि हिकिड़ी शर्त रखी, भाई तव्हां जेकी बारात खणी ईंदव असां रिश्तो तॾहिं क़बूल कंदासीं हिक शर्त ते। कहिड़ी शर्त ते? अगर तव्हांजे बारात में कोई भी बुजुर्ग न हूंदो, कोई बुढ़ो न हूंदो, वॾी उमिरि जो कोई न हूंदो, सब जवान हूंदा। चओ जय श्री कृष्ण। हाणे शादी हुई मंगलूराम जी, उन जी शादी त मूंखे करणी आहे, न त मां खूह में टपो ॾींदुमि। हाणे परिवार चयूं भाई हाणे तव्हां रुको, जेके बि बुजुर्ग बुढ़ा कुराड़ा बुजुर्ग माताऊं उनखे विहारियूं, चयूं तव्हां हिते ई भोजन कराईंदासीं, हिते ई असां तव्हांखे मजलस था ॾियूं, भोजन था करायूं, हाँ पार्टी था ॾियूं तव्हांखे शुद्ध शाकाहारी। तव्हां होॾे न हलो भाई शादीअ में। लेकिन मंगलूराम जो जेको नानो हुयो उहो अटकी बीठो। चओ जय श्री कृष्ण। हे वॾी वॾी मुछूं, चई मां त वेंदुमि। अरे उनजी शादी थी कहे, थी खॾ में वञी पियो उनजी शादी, मां वञी रहंदुमि। हाणे अड़जी बीठो हेॾे होॾे, हो अड़जी बीठा। हाणे कीअं कयूं? चयूं उन कार जे डिकीअ में विहारियो। मंगलूराम जे नाने खे अकेले खे वठी त विया, पर कंहिंमें विहारियसि? कार जे डिकीअ में, कंहिंखे पतो ई न पए। बारात पहुती, बसियूं भरिजी पहुतियूं, सभु आया कन्या पक्ष वारा चेक करण लॻा, कोई बुढ़ो वुढ़ो त कोन्हे, कोई ॾिठो कमाल आहे, कोई बि बुढ़ो कोन्हे। स्वागत थियो। हाणे हुनजे मन में अलाए कहिड़ो कपट हुयो कन्या पक्ष वारनि जे। हाणे जॾहिं ॾिठूं, चई भई असां, हे त असांजी स्कीम फेल थी हुई, सच में कंहिं बुजुर्ग खे न वठी आया आहिनि, असांखे कहिड़ी ख़बर आहे भई असां वॾनि खे बि न वठी ईंदा नामुराद, हे त निठर आहिनि। कीअं कजे? त हाणे वरी उन्हनि जो जेको कन्या पक्ष वारो हिकिड़ो ॿियो नियम निकितो। कहिड़ो? चयूं असांजे घर जे ॿाहिरि जेको तलाउ आहे, इहो खीर सां भरे ॾींदव
तॾहिं असां शादी कराईंदासीं, न त बारात वापसि खणी वञो। मंगलू राम त वीचारो उते ई विरलाप करण लॻो, मरी वियासीं, वॾनि खे बि न वठी आयासीं। हा, ऐं हिते वरी ॿी मुसीबत अची वई, हाणे तलाह भरे खीर कोई कानो आणींदो। हा, हे तलाह जेको आहे इहो खीर जो भरियल हुजे हिकिड़ो ॿाहिरि, तॾहिं शादी थींदी। सभिनि हथ जोड़े सम्झायो, भाई कहिड़ी ॿाराणी था कयो? चई न, नियम याने नियम, मां पहिरीं चयोमांव असांजो वचन मञींदव, तव्हां हा चयो। यारे वचन तव्हां कुझु व्यवहार जो चयो हूंदो, उथणी वेहण जो, असां कोई जादूगर आहियूं खीर जो तलाह भरींदासीं। चई न, वचन याने वचन। हाणे बारात वापसि वञण लॻी। हाणे जॾहिं बारात वापसि वञण लॻी, चयो हाणे बारात त उहो ई थी वापसि वञे, हुन कुराड़े खे कढो, मरी न वञे अंदरि हुन डिकीअ मों कार मों। हाणे शादी त उहो ई नथी थिए। चओ जय श्री कृष्ण। उहो वीचारो अंदरि चाहे भोजन वोजन रखी करे अंदरि वेठो, पाणीअ जी बोतल रखी, डिकी थोड़ी खोले छॾी ऐं हवा वञेसि जीअं। हाणे चयो हुन कुराड़े खे त कढो। हाणे डिकी खोलियऊं, मंगलू राम जो नानो निकितो। चई कार हेॾे उल्टो कीअं थी हले? चई शादी कैंसिल। छो कैंसिल? चई हुननि अहिड़ी शर्त रखी आहे। चओ जय श्री कृष्ण। कहिड़ी शर्त रखी आहे? चवनि था खीर जो तलाह भरे जो तॾहिं शादी कंदासीं, उन्हनि जो पीउ भरे ॾींदुनि खीर जो तलाह। चई घबरायो न, पागल आयो छा? हुनजे चवण सां थी वेंदो छा? चई अरे नाना जी, तव्हांजो बि लॻे थो कुझु वीचार ठीकु न आहे, बुद्धि ठीक सां कमु नथी करे। चई तव्हांजी कमु नथी करे? शर्म नथी अचे मूंखे था चओ? मां बुजुर्ग अनुभवी माण्हू आहियां। चई तव्हां अनुभवी आहियो, जादूगर थोरी आहियो। चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हुननि सवाल छा कयो आहे? खीर सां भरियल तलाह खपे। तव्हां उन्हनि खे जवाबु ॾियो। कहिड़ो जवाबु ॾियूं? चई तव्हां उन्हनि खे चवनि असां तयारु आहियूं, खीर सां भरियल तव्हांखे तलाह ॾींदासीं, 5 मिंटे में ॾींदासीं, देरि बि न कंदासीं। अच्छा कीअं ॾींदव? चई तव्हां चवनि त वञी उनखे कि खीर सां भरियल तव्हांखे तलाह ॾियण लाइ तयारु आहियूं, पहिरियों तव्हां पाणीअ जो तलाह जेको भरियल आहे उहो ख़ाली त करे ॾियो, तॾहिं त खीर जो भरींदासीं न। शादीअ जो मुहूर्त में 2-3 कलाक बचियल आहिनि। चवनि था तुरंत ख़ाली कयो, असांखे आहे शक्ति आहे, असां खणी आया आहियूं खीर भरे करे, ख़ाली कयो। अरे बाराती जेके वीचारा विसामी आहे, उहे त गुलाब जे गुल वांगुरु खिली आहे, डुक पाए विया। न्याणीअ जे पीउ खे चयूं साईं, चई तयारी थी वई, खीर जो भरियल तलाह तव्हांखे अधु घंटे में मिली वेंदो, 5 मिंटे में मिली वेंदो। चई खीर जो भरियल तलाह? हा हा, मजाक था कयो? चई मजाक असांखे पसंदि आहे। चई कीअं? चई तव्हां पाणीअ जो भरियल पहिरियों तलाह ख़ाली त कयो। छोकिरे जो पीउ सम्झी वियो। चई पक ॿुधायो, तव्हांजे बारात में कोई न कोई बुजुर्ग ज़रूर आयो आहे, इहो अनुभव कंहिं जवान जो नथो थी सघे, इहो अनुभव त कंहिं बुजुर्ग जो ई हूंदो। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं मंगलू राम जो नानो आयो, वॾी वॾी मुछूं खणी पटको ॿधी करे हुनजो सत्कार थियो, ॿियनि बुजुर्गनि खे बि घुरायूं। त वॾनि वटि अनुभव आहे, वॾनि जो आदर कयो, सत्कार कयो। उहे अगरि कुझु ॻाल्हाइनि था त 5 मिंट वेही करे ॿुधो, उन्हनि जे दिलि खे केॾी तसली थींदी, छो जो सुभाणे जा ॿुढा तव्हां आहियो, आहे की न? हा, अॼु जेके बुजुर्ग आहिनि 60-70 साले जा आहिनि, हा, छा कोई उन्हनि ठेकेदारी खई आहे छा? सुभाणे जा ॿुढा त असां आहियूं, बुजुर्ग असां आहियूं। इन करे हर अवस्था जो आदर कयो, वॾनि सां प्रेम कयो। केवल तव्हांजे आदर जी उन्हनि खे ज़रूरत न आहे, तव्हांजे प्यार जी बि ज़रूरत आहे। प्यार करणु अलॻि आहे, पेरी पवणु अलॻि आहे। कई माण्हू चालाक आहिनि, वॾनि खे पेरी पवंदा आहिनि सुबुह शाम, पर प्रेम न कंदा आहिनि, आदर न कंदा आहिनि। तव्हांजे प्यार जी ज़रूरत आहे वॾनि खे। चओ जय श्री कृष्ण। 5 मिंट वेही करे पंहिंजे बुजुर्ग दादा दादीअ सां, माता पिता सां तव्हां ॻाल्हाईंदव त उन्हनि जे दिलि में जेकी दुआ निकिरंदी, आहा, उहा दुआ तव्हांजो कल्याण कंदी। चओ जय श्री कृष्ण। ये संतन महात्माउनि छा कयो आहे? छाजो व्यापार कयो आहे? दुआउनि जो। केवल दुआऊं त हलाई अथऊं। हा, दुआ मिली साईं सतराम दास जी, संत कंवर राम जेको चणा विकणंदा उहे महात्मा ठही आहे। पारू शाह जी दुआ मिली, वसण शाह खे चयूं तुंहिंजो नालो मुखों बि पहिरियों ईंदो।
चओ जय श्री कृष्ण।